अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब कर आल ते क्लिक करना दोस्तों। तो बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो वञा त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त शेरदिल खे पंहिंजी घरवारी सम्झाईंदी ऐं उनखे इहो दर्स ॾींदी त तूं माना ग़रीबनि जो जेको पासो वहीं थो ऐं वॾी ज़ालिमनि जो तूं दुश्मन आहीं। त सही आहे बिल्कुलु, त पर तूं इन पासे ते हटी वञ, छो त ज़ालिम जेके वॾेरा आहिनि तोखे ज़िंदा न छॾींदा। त उन ते शेरदिल चवंदा त तूं बि बिल्कुलु सही आहीं, पर ग़रीबनि ते थींदड़ ज़ुल्म ॾिसी मां बर्दाश्त न करे सघंदो आहियां। ऐं जेके मां बालाज खाने जा ज़ुल्म सठा आहिनि त उन्हनि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। मां कंहिं बि ज़ालिम जो माना ग़ुलाम थी रहणु नथो चाहियां, न ई वरी ज़ालिम जे ज़ुल्म खे ॾिसी उनखे दरगुज़र करणु थो चाहियां। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त मल्हार जेको पंहिंजे पीउ खे सम्झाईंदो त तूं राबेल जे मथां अहिड़ा इल्ज़ाम न हण त सुठो आहे, पर जेको आहे त हू नूरल जेको अंधे जे घोड़े ते सवार आहे दोस्तों। त उहो उनजो चवण ई इहो आहे त राबेल किनी आहे, हू बालाज खान खे चाहे थी ऐं बालाज खान जी आहे जेका जंग में वञी रहे थी त उहा केॾी महिल साथ पाक आहे दोस्तों। संदसि नूरल खे जॾहिं मल्हार जी ख़ुदकशी वारी ख़बर पवंदी त ॾिसूं त पोइ नूरल जो रिएक्शन छा आहे। फ़िलहालु त नूरल जो कंहिंजी बि कोन थो ॿुधे। जी दोस्तों, त हीअ वीडियो असांजी वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।